डॉक्टर मुनीर अहमद मंगरियो सन ऑफ मकबूल अहमद मंगरियो वेठल कोट सैदपुर जो ज़मींदार आहियां। जेकी मुंहिंजी ज़मीन आहे 500 एकड़ मुंहिंजे नाले ते आहे ऐं अहिड़ा ई माना 500 एकड़ मुंहिंजे भाइरनि जा 7 भाइर ऐं 7 भाइरनि जे नाले ते 400-500 एकड़ ज़मीन आहे। इहे सिस्टरनि जे नाले ते ज़मीन आहे। अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त गुलहसन मशवरी साहब नओ आबाद शाख महिरापुर खां वठी असांजी पुछड़ी ताईं ठाराई आहे। बड़े सुठो बहितरीन कमु हुन कयो आहे ऐं हुन ते ख़िराज तहसील असां पेश कयूं था त मशवरी साहब जहिड़ा माण्हू घटि हूंदा आहिनि जेके माना शाख ते कमु कंदा आहिनि। पर अफ़सोस असांखे इन ॻाल्हि जो थिए त असांजे इंजीनियरनि असांजा जेके हेठियां जेके बेलदार आहिनि आबदार आहिनि जेके बि आहिनि उन्हनि माना असांजा घटि में घटि 20 वाटर कोर्स भञाया आहिनि ऐं असांजी ज़मीन ते पाणी जेको आहे उहो नथो वञे ऐं ज़मीन हिन महिल ताईं आबाद न थी आहे। त कल्ह चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी साहब सोहेल साहब के मिनिस्टर साहब चयो पाणी हर कंहिं वटि पहुचणु खपे ऐं पाणी जॾहिं असां ढल ॾियूं था सरशे ॾियूं था त पाणी असांजो राइट आहे ऐं पाणी असांखे मिलणु खपे। ऐं हिननि जेके बि माण्हू इन पाणी टोड़ण में भञण में मुलस आहिनि त मां चाहींदो हिननि ते कानूनी कार्रवाई करण खां खपे। चेयरमैन बिलाल भुट्टो खे बि ऐं असांजे ऑनरेबल चीफ मिनिस्टर खे बि ऐं ऑनरेबल मिनिस्टर खे बि हेॾो वॾो नाहक लॻो पियो आहे। ऐं मां तव्हांखे प्रेस जे थ्रू इलेक्ट्रॉनिक मीडिया ऐं मीडिया जे थ्रू अॼु पेश थियो आहियां। मूं मां घटि ईंदो आहे पर मजबूरन मूंखे पेश करणो थो पए त हिननि ज़ुल्म मचाए छॾियो आहे ऐं हिननि पैसा वठी 2-2-3 लख रुपया वठी 6 महीने जा फ्री वाटर कोर्स जा वाटर कोर्स भञराईंदा आहिनि ऐं इहे मुड़नि नथा। त मां तव्हांजे प्रेस जे थ्रू मां तव्हां चीफ मिनिस्टर साहब खे बि ऑनरेबल चीफ मिनिस्टर साहब के ऐं मिनिस्टर साहब के ऐं चेयरमैन बिलाल भुट्टो साहब के भी गुज़ारिश थो कयां ऐं हितां जे MP ऐं MLA खे गुज़ारिश थो कयां त महिरबानी करे इन ते हिकिड़ो स्टैंड वठो वञे। हेॾी वॾी शाख जेकी अर्बन करोड़नि रुपयनि अर्बन सां ठही आहे उनखे बाइकाते हिननि भञी नूल हणिया आहिनि त तव्हां इन जी बाइकाते एंटी करप्शन खे बि अर्ज़ु थो कयां त एंटी करप्शन इन जी इंक्वायरी करे ऐं इन्हनि जेके बि चोर आहिनि इन्हनि खे बाइकाते ॿधणु खपे। ऐं इंजीनियरनि साहबनि खे गुज़ारिश थो कयां त महिरबानी करे इहा ठगी बाज़ी चोर बाज़ारी ऐं मंथली वठणु छॾे ॾियो न त पोइ जेको आहे न असां सभु एहतजाज कंदासीं। पाणी असांजी ज़मीन ते पहुचणु खपे कहिड़ी हालत में बि छो जो असांजो हक़ आहे राइट आहे ढल था ॾियूं ऐं पहिरें पाणी पुॼंदो जॾहिं शाख पकींदी आहे माण्हू ॿुॾंदा। हाणे पुछो मुंडगो माना वाटर कोर्स 15 वाटर कोर्स भॻल आहिनि छो जो तव्हां हुनखे कुझु नथा चई सघो। माण्हुनि खे तव्हां खां वधीक ॾाढा आहिनि 3-3 लख 4-4 लख रुपया उन्हनि वाटर कोर्सनि ते वठनि था पिया। मां वरी बि ऑनरेबल चीफ मिनिस्टर के मिनिस्टर साहब के चेयरमैन बिलाल भुट्टो साहब खे गुज़ारिश थो कयां त महिरबानी करे इन मसइले खे ॾिसनि। ऐं मां वेठल पाण सैदपुर में आहियां। डॉक्टर मुनीर अहमद मंगरियो आहे ज़मींदार आहे